अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो नायाब वीडियो खणी आयो आहियां। दोस्तों उहो बि ज़मानो हो जॾहिं उस्ताद जलाल चांडियो ऐं फ़ोटो ख़ान ज़रदारी ऐं ॿिया फ़नकार जेके सिंध जे होटलनि ते ॿुधिया वेंदा हुआ दोस्तों, ट्रैक्टरनि ते बि हलंदा हुआ ऐं अॼु बि हलनि था दोस्तों। पर हू ज़मानो हो दोस्तों जॾहिं होटलनि ते चांहि हलंदी हुई, दूध पती, मिलावट वारो दौर कोन हो दोस्तों। सभु ईमानदार हुआ ऐं उन वक़्त में जेको सचाई हुई, सचा माण्हू हुआ, सचो दौर हो दोस्तों। हर शइ ख़ालिस हूंदी हुई। पोइ होटलनि ते साईं दोस्तों माण्हू जेके वीचारा ॿनी ॿारे वारा असांजा सिंधी जेके उहे सॼो ॾींहुं जेको आहे वीचारा थकी टुटी जेॾीमहिल ईंदा होटलनि ते अची वेहंदा, पोइ चांहि जो ऑडर ॾींदा त भाउ हिकिड़ी चांहि त खई अचु। पोइ वरी कलाम पियो हलंदो हो उस्ताद जलाल चांडी जो दोस्तों, ऐं पोइ हुन में बसि गुम थी वेंदा हुआ ऐं पोइ फरमाइशूं कंदा त बाबा उस्ताद जो हू कलाम ॿुधा, उस्ताद जो हू कलाम ॿुधा। ईअं वरी फ़ोटे ख़ान ज़रदारी जा बि दोस्तों कलाम पिया हलंदा हूंदा ऐं आवाम वॾी शौक़ सां ॿुधंदी हुई दोस्तों। ऐं माण्हू हुन होटल ॾे लड़ंदा ई कोन हुआ जिते होटल ते जेको आहे कलाम न हलंदा, टेप न हलंदो या टेप ख़राबु हूंदो। हा दोस्तों पहिरियों रेडिया हलंदा हुआ, रेडिए खां पोइ वरी टेप रिकॉर्डर हलंदा हुआ दोस्तों। कैस्टूं हलंदियूं तमामु भलियूं, फ़ोटे ख़ान ज़रदारी जूं ऐं उस्ताद जलाल चांडी जूं, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जूं, माना कलाम हलंदा हुआ, माण्हू ॿुधंदा हुआ शौक़ सां, चाह सां, मोहबत सां। ज़मानो हो साईं। अॼु बि उहो माण्हू यादि कनि था जेके क़दरदान आहिनि दोस्तों। दोस्तों फ़ोटो ख़ान ज़रदारी जा जेके वालदेन हुआ उहे तमामु मिसकीन हूंदा हुआ, जंहिं सबब जे करे हुन सुरीले फ़नकार तालीम जेको आहे सही तरीक़े सां न पिराए सघियो। संदसि वालिद ग़ुरबत सबब खे सिंधी 5 दर्जा मस पढ़ाए सघियो। नतीजे तौरु हू पढ़ाई छॾे ॻाइण जे किर्त सां लॻी वियो। नंढपिण खां वठी राग ॻाइण सां तमामु घणी दिलचस्पी हूंदी हुअसि। संदसि वालदेन राग ॻाइण खां खेसि मना कंदा हुआ, मगर फ़ोटो ख़ान सुर संगीत जी दुनिया सां सिलहारजी चुको हो। वालदेन जे मना बावजूदि हुन ॻाइण खे अवलियत ॾिनी, रियाज़ कंदो रहंदो हो, नेठि वञी ॻाइण में नालो कढरायईं दोस्तों। मेहरबानी ॿी त वई पर मोह ॾेखारण खां बि, मेहरबानी ॿी त वई पर मोह ॾेखारण खां बि, वाटवी जे अखो कणी, वाटवी जे अखो कणी, नाज़ुक निहारण खां बि, मेहरबानी ॿी त वई पर मोह ॾेखारण खां बि। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जॾहिं होश संभालियो त घर जो माहौल मालवंद माण्हुनि वारो हो। थोरो वॾो थियो त जलाल जे वालिद फैज़ मोहम्मद खेसि दर्ज़ को कमु सेखारण लाइ मोरो में हिकु उस्ताद वटि छॾी आयो, पर जलाल चांडी जे दर्ज़ को कम में दिलि न लॻी। उते पियो मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा रेडियो ऐं टेप ते कलाम ॿुधंदो हो, जंहिं सबब सां ध्यानु कलाम ॿुधण ॾांहुं वधीक हूंदो ऐं पराया कपिड़ा जेको आहे सिबण बजाए ख़राबु कंदो पियो हूंदो दोस्तों। उस्ताद जी मार कुट सबब अची उतां बि बेज़ार थियो ऐं ॻोठु वापसि अची माल चारण लॻो। माल चारण दौरान दोस्तों उस्ताद जलाल चांडी जेको झंग में ठिकरियूं ऐं काठियूं वॼाए करे पोइ ॻाईंदो पियो हूंदो। ठिकरियुनि खे खड़ताल कंदो ऐं काठियुनि खे वरी जेको यकतारो कंदो दोस्तों। इहो शौक़ु हूंदो। ऐं उस्ताद जो जेको वालिद हूंदो उहो माना हाजी साहिबु हूंदो, उहो कलाम ॻाइण वॼाइण खे पसंदि न कंदो ऐं चवंदो पुटु असांजो ॻाइण सां छा वञे, असां ॻाइण वारा न आहियूं ऐं इहो ॻाइण वॼाइण छॾे ॾे। तंहिं हूंदे बि दोस्तों उस्ताद जलाल चांडी जेको आहे पंहिंजो शौक़ु न छॾियो ऐं आख़िरकार उस्ताद अली गुल महर खां माना शागिर्दी वठी ऐं हिकिड़ो उस्ताद रागी, उस्ताद कलाकार थी, बेताज बादशाह थी। दोस्तों उस्ताद फ़ोटो ख़ान ज़रदारी माना अहिड़ो फ़नकार, अहिड़ो रागी, क्लासिकल रागी जेको बाजे ते ॻाए पियो
त आवाम जेका हुन तरफ़ मुतवजा थिए पई ऐं मेलनि मला खणनि साईं हर जाइ ते उनखे दावत मिले पई, हर ॻोठ में उनखे दावत मिले पई, माण्हू घुराइनि पिया, वॾे शौक़ सां चाहत सां ॿुधनि पिया साईं उनजो राग। ऐं बाजे जो उस्ताद मास्तर हो, उनखे ख़बर हुई त बाबा बाजो किथे वॼाइबो आहे, किथे न वॼो आहे, सुर रिम्ज़ ताल जी हर ॻाल्हि जी ख़बर हुई। साईं ख़ान साहब फनकार हो, ख़ान साहब। शाम जो ही पहर नाम साज कयो, शाम जो ही पहर नाम साज कयो, कुछ दीदा कयो, एक ॻाल्हि कयो, शाम जो ही पहर नाम साज कयो। दोस्तों उस्ताद जलाल चंद जेको खड़ताल ऐं चपड़ी जो जेको यकता फनकार हो, बेताज बादशाह फनकार हो। दोस्तों यकतारे चपड़ी जेका आहे शुरू में रुगो दरगाह ताईं महदूद हुई। आम जेको आहे फनकार उहे यकतार चपड़ी खणी करे ॻाईंदा कोन हुआ, पर उस्ताद जलाल चंद जेको हुनखे ओज ॾिनो, हुनखे तरक़ी ॾिनी ऐं राग में खणी आयो खड़ताल ऐं चपड़ी खे। पोइ दोस्तों अहिड़ो खड़ताल ऐं चपड़ी खे वॼाई जो माण्हुनि खे झुमाए छॾी, माण्हू मस्तु थी विया, दीवाना थी विया, मस्ताना थी विया उस्ताद जा। बसि पोइ चवनि पिया बाबा उस्ताद खां सवाइ असां कंहिंजो राग न ॿुधंदासीं। ऐं अॼु ताईं उहे आशिक़ ज़िंदा आहिनि जेके उस्ताद खां सवाइ कंहिंजो राग ॿुधनि ई कोन था, केस्टूं बि नथा ॿुधनि। ऐं पंहिंजे कार्डनि में MP3 में कार्डनि में USB में उस्ताद खां सवाइ रिकॉर्ड ई नथा रखनि। दोस्तों अहिड़ा आशिक़ आहिनि अञा, दोस्तों ज़िंदा आहिनि। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो वॾो कलाकार हो, उस्ताद फोटो खान ज़रदारी बि वॾो कलाकार हो। इन्हनि ॿिन्हिनि जेको आहे सिंधी आवाम जे दिलनि ते राज कयो, हुकुमरानी कई। ऐं इन्हनि जी अॼु बि हुकुमरानी जेका आहे इन्हनि जे कलाम ते, इन्हनि जे ॾोहिड़नि ते माना जारी उसारी आहे। ऐं सिंध जी आवाम इन्हनि खे सारे पई, यादि पे करे त बाबा अहिड़ा बि फ़नकार हुआ जेके दिलनि ते हुकुमरानी कंदा हुआ ऐं उन्हनि खे हुकुमरानी करणु ईंदी हुई। दोस्तों अॼु असां बि इन्हनि फ़नकारनि खे सारियूं पिया, यादि पिया कयूं, इन्हनि जा कलाम ॿुधूं पिया ऐं दिलि विंदरायूं पिया, दिलि ख़ुशि कयूं पिया, दिलि बाग बहार कयूं पिया। दोस्तों अॼु इहे ॿई अज़ीम फ़नकार असां जे विच में न आहिनि रहिया। दुआ कयो अल्लाह पाक इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए ऐं इन्हनि जी बख़्शिश करे, आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी क्लासिक इन ॿिन्ही खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।